बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलक़द आतैना लुक़मानल हिकमत अनिश्कुर लिल्लाह वमन यश्कुर फ़इन्नमा यश्कुरु लिनफ़्सिहि वमन कफ़र फ़इन्नल्लाह गनिय्युन हमीद। वइज़ क़ाल लुक़मानु लिब्निही वहुव यइज़ुहु या बुनय्य ला तुश्रिक बिल्लाह इन्नश्शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनं अला वहनिन व फिसालुहु फी आमैन अनिश्कुर ली वलिवालिदैक इलैयल मसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, अॼोको ही प्रोग्राम मौज़ू रखियो वियो आहे अबे अम्मा जी सुञाण। दुनिया में को कंहिंखे सुञाणे, को कंहिंखे कंहिं वॾेरा सुञाता, कंहिं अमीर सुञाता, कंहिं नवाब सुञाता, कंहिं कामोरा सुञाता, कंहिं मीर सुञाता, कंहिं पीर सुञाता, कंहिं दोस्त सुञाता। कमाए आ उहे जवान जन अबे अम्मा खे सुञातो, कमाए आ उहे जवान जन अबे अम्मा जी इज्जत कई। छो त इबादत रब जे ज़ात जी करणी आ ऐं इज्जत अबे अम्मा जी करणी आ। अबो अम्मा जे कॾहिं काफ़रन त बि उन्हनि जी नाफरमानी करणी नाहे। तॾहिं क़ुरान थो चए वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihसाना। व इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। वख़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमह
वकुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ओ अबे अम्मा सां ॾाढो हलाइण वारा, ओ अबे अम्मा सां पंहिंजी ताक़त ज़ाहिर करण वारा हया कर। एड़े बाबे सां तो लड़े, एड़ी अम्मा सां तो लड़े, जे अबे तुझे लाए वॾा जतन कया, जे अम्मा तोसां ॾाढा दुख खाधा, एडियूं तकलीफ़ां थी सहे, अम्मा ईज़ा वठी सहे। अम्मा चवंदी आ मां दुख में हुजां, मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न हुजे। बाबो चवंदो मां दर दर ते मज़ूरियूं कयां, मुंहिंजा बच्चा पेट बुखिया न हुजनि। एड़े अबे सां कीअं थो लड़े? क़ुरान छा थो चए? वला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा। वाह कुरान, तुझे लफ्ज़न तो मां कुर्बान वञा। एड़े अबे के उफ भी न कजाए, अम्मा के रहड़ भी न ॾिजाए, उफ भी न कजाए, मता उमिर जा मल मां नास न करे छॾियाए। हया कयो। अॼु जवानीअ जे मगीअ में अची अबे कुराड़े ते तोखे रहम नथो अचे, अम्मा पोड़ीअ ते तोखे रहम नथो अचे। इहा जवानी तोसां सदाई न हलंदी। कॾहिं उहो ज़मानो ईंदो तूं भी पोड़ो थी वेंदे। हया कर, छॾ वॾाई, छॾ आकर। अबे सां सीट न कजाए, अम्मा सां सीट न कजाए। अबो अम्मा दुआ तुझे ला घुरनि त अल्लाह जे तरफ़ां, अल्लाह जे ज़ात जे तरफ़ां तुझे अबे अम्मा जी दुआ क़बूल थी वञे। हा रहमत वसी पए, अर्श झुली पए। इहो थी अबो अम्मा। एड़े अबे अम्मा सां कीअं लड़दो आहीं? अम्मा चवंदी मां बुख ते हुजां, मुंहिंजे बच्चे खे तकलीफ़ न हुजे। बाबो चवंदो मां कपड़नि खे चतियूं विझां, मुंहिंजे बच्चे खे नवां कपड़ा हुजनि। ईद जे अचण खां हफ़्तो बाबो अॻ में तोखे कपड़ा वठी ॾींदो। चवंदो मूंखे पुराणा कपड़ा हुजनि, मुंहिंजे बच्चे खे नवां कपड़ा हुजनि, मता दोस्त मुंहिंजे बच्चे खे मिहणा हुजनि। अबो तुंहिंजो ग़रीब आहे, मिसकीन आहे, न मां ॾुख संदुमि पुट, तोखे तकलीफ़ न हुजे। हया न कंदो आहीं। अधरात जे टाइम ते दुनिया सुती पई आहे, तूं ॿाहिरि आहीं। अम्मा जी धी त दरवाज़े में आहे, पई थी दुआयूं करे। अल्लाह मुंहिंजो बच्चो तुंहिंजे हवाले थी, अल्लाह मुंहिंजे बच्चे ते रहम जी नज़र कजाए, अल्लाह मुंहिंजे बच्चे ते फज़ल जी नज़र कजाए, अल्लाह मुंहिंजे बच्चे ते करम जी नज़र कजाए। इहा अबे अम्मा जी दुआ थी। एड़े अबे अम्मा सां न फिटाए जाए, तख्ता लिकरी वेंदई। दुनिया में भी नाकाम थी वेंदे, आखिरत में भी नाकाम थी वेंदे। जे आखिरत ऐं दुनिया में कामयाबी खपई त अबे अम्मा खे राज़ी कंदो अच। दीन जे जेकॾहिं तुंहिंजो अबो अम्मा मुखालिफ़नि त उन्हनि जो चयो न वठिजांइ। हा उन्हनि जो चयो न वठिजांइ, दीन जी ख़िदमत न छॾी जाए। पर जे अबे अम्मा कलमे वारा आहिनि, तुंहिंजी इज़त था कनि, अबो अम्मा दीनदारनि, तोखे बि वसियत था कनि त बच्चा दीन जी ख़िदमत कर। पोइ अहिड़े अबे अम्मा जी तूं बि ख़िदमत कजांइ। हया कर अहिड़े जी कीअं न ख़िदमत अबे अम्मा जी कयूं, जेको अबो ॾुख थो सहे, जेको तकलीफ़ां थो सहे। एड़े अबे अम्मा खे राज़ी कर। जे अबे अम्मा खे राज़ी कयो न ॼणो रब जे ज़ात खे राज़ी कयो। इबादत रब जे ज़ात जी कर, इताअत आमना जे लाल जी कर, इज्जत पंहिंजे अबे अम्मा जी कर। चेथो वला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा।
कुरान तुझे मां नाले तो कुर्बान वञा जे कुरान न हुजे आ त तूं असां लाइ काथे हुजऊं आ समूरा चयो हिन कुरान अबे अम्मा जी इज्जत सेखारी आ अबे सां सीट न कर अम्मा सां सीट न कर सुञाणे थो हे अधो आ हे सौट आ हे पारे जो आ पर उन अबे अम्मा के नथो सुञाणे जे अबे अम्मा जा थोरा दी आहिन के न थोरा माइटन जा थोरा मिटन जा थोरा भाइरन जा थोरा अजीजन जा थोरा अबे अम्मा जा भी थोरा दी जेको दुखन में भी बाबो तोखों परे न थो वञे अम्मा तोखों परे न थी वञे हाँ हाँ याद रखी छॾजांइ जे तोखे तकलीफ़ हूंदी आ त न अबे खे निंड्रा न अम्मा खे निंड्रा घरवारी भी तुझी चवंदी अल्लाह मुझो मुड़स भी तुझे हवाले थी पर उहा वञी निंड कंदी अबो मां पिया था जागिन हीअं नज़र मथे तन अल्लाह कॾहिं असांजे बच्चे खे तंदुरुस्ती ॾींदे अबे अम्मा जी दुआ क़बूल थी वेंदी आ अर्श झुली पवंदो आ रहमत झुरी पवंदी आ दुआ क़बूल थी वेंदी आ अड़े अबे के किए थो रंजाए अम्मा के किए थो रंजाए नजर त करता मां बच्चे सां केॾा थी गन ॾे उहा बीबी मरियम आ जंहिंखे पिना मुड़स जे रब बच्चो ॾिनो आ उन बच्चे जे करे केॾियूं तकलीफ़ां बीबी मरियम ते आयूं चवे थी अल्लाह न ॾे हा बच्चो हेड़े ॿार ॼमण खां अॻे ई मरी वञा हा कालत या लईतनी मितु क़ब्ल हाज़ा ॾाढनि चयो सुभान अल्लाह कालत या लईतनी मितु क़ब्ल हाज़ा वकुन्तु नसियम मनसिया हेड़े ॿार ॼमण खां अॻे ई मरी वञा मेणा मयारूं खाई आ माण्हू था चवनि मरियम हे ॿार काॾों आंदो थी अल्लाह थो चए मरियम छो थी गणती करे मां जो आहियां बच्चे जे ॼमण जे करे अम्मा खे केॾियूं थियूं तकलीफ़ां अचनि को कीअं थो चए को कीअं थो चए को थो चए त बदिरा नमूने सां ॿार हेॾो होॾो आंदो अथई बिना मुड़स जे बच्चो कीअं ॼमंदो को थो चए मरियम अल्लाह जी ज़ाल आ को थो चए ईसा रब जो पुटु आ वाह मुंहिंजा रब समूरा चयो बीबी मरियम जी हर मोड़ में अल्लाह मदद कई भला दुखी घड़ीअ में माण्हू भी छॾे वञनि रब भी छॾे त बानो काढे वञे तॾहिं तो चए ओ मुंहिंजा बाना गणती न कजांइ ओ मुंहिंजी बानी मरियम गणती न कजांइ मां जो तोसां आहियां इन बच्चे खां ॻाल्हाए दामन मां आज़ाद कराईंदो इहा थी रब जी ज़ात मरियम थी चए रब न ॾे हा ॿार हे मेणा मयारू खाई आ वार सदा चवन या उख्त हारून मा कान अबू किमरा सौइं व मा कानत उम्मुक बगिया हारून जी भेण न तुझो अबो हेड़ो न तुझी अम्मा हेड़ी ॾाॾंग भी लजाई त नानक भी लजाई हे ॿार काॾों आंदो थी बीबी मरियम थी चए मासां न ॻाल्हायो इहो पिंघे में पियो थो पुछोसि त काॾों आयो आहे मां पाण हैरान आ के कल जी छोकिरी थी पढ़ाए थी पिंघन वारा ॿार कीअं ॻाल्हाईंदा वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त मरियम खे चई त तूं चवेन मासां न ॻाल्हायो इहो जेको पिंघे में पियो अथव इशारो तूं कर ते नखो ॻाल्हायां मां केॾो न अम्मा ते या ॾुखी घड़ी आई हयादार मर्द हुजे या औरत हुजे उन ते तुहमत लॻंदी आहे पोइ उहो मर्द औरत चवंदो अल्लाह ज़मीन फाड़ त मां अंदर हलियो वञा मरियम खे दिल जायूं थो ॾे त गणती न कर तूं चवे न त मांखे रोज़ो आहे को खाइण जो रोज़ो रखे को पीअण जो रखे मांखे ॻाल्हाइण जो रोज़ो आहे ॾाढनि चयो सुभान अल्लाह
माखे ॻाल्हाइण जो रोज़ो आ इशारो कर मरियम चवे थी फअशारत इलई ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह इशारो कर चवेन इन्हीअ खां पुछो काॾों आयो आ मां पाण हैरान आ अल्लाह तो चयो थी ईसा पैगंबर पीघे में वाज़ कर त तुझे अम्मा जी मूंझ भी लही वञे तुझी नबूवत भी ज़ाहिर थी वञे मां रब जी वहदानियत भी बयान थी वञे जेको ईसा नबी जे अम्मा ते जो जेका तो मत लगी अल्लाह ईसा पीघे वारे ॿार खां एड़ा लफ्ज़ ॻाल्हाया जो समूरा जो दुनिया जो अकुल हैरान थियो सजी दुनिया जा मौलवी गॾु थियनि ईसा नबीअ जहिड़ो वाज़ चओ न करे सघंदा तिन जुमलनि वारो वाज़ कई वधीक वॾो वाज़ भी न कई तिन जुमलनि वारो वाज़ एॾो वाज़ ईसा नबीअ जो रब खे वञो समूरा चओ हिन क़ुरान में लिखाए छॾियईं ॾाढो चओ सुभान अल्लाह छा थो चए पींघे में काल इन्नी अब्दुल्लाह पहिरियों जुमलो जॾहिं ॻाल्हाई माण्हू हैरान थी विया हे छा थी वियो पीघनि वारनि ॿारनि कॾहिं ॻाल्हायो ई न आहे समूरा जो इहा बि रब जे ज़ात जी कुदरत हैरान थी विया हे छा थो चए पींघे वारो ॿार चवे थो काल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया जॾहिं इहे लफ़्ज़ ॻाल्हाई माण्हू हैरान थी विया हे छा थो चवे ॿार पीघनि वारनि कॾहिं ॻाल्हायो ई न आहे वाह रब तुंहिंजी कुदरत बीबी मरियम खां उन जे बचे खां ॻाल्हाए बीबी मरियम जी मूंझ लाहिण वारो तूं आहीं बचे खां ॻाल्हाए अम्मा जी मूंझ कैला थी अमर खे एॾी तकलीफ़ समूरा जो बचे जे करे आई आहे कि न हयादार औरत ज़ालिमन तुहमत आई वरी रब ॿार खां ॻाल्हाए दामन आज़ाद कराई इहा कंहिंजी ताक़त ॿई हथ मथे खणी चओ अल्लाह इहा थी रब जी ज़ात वाह खुदा तुंहिंजी ताक़त समूरा चओ न हो मशवरा कंहिंसां कंदो आहे न मीटिंगियूं कंदो आहे करे त कंहिंसां करे समूरा चओ हुन जो हुकुम हलंदो आहे इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैआ शैअन अन यकूल लहू कुन फयकून वाह कुरान तुझे लफ्ज़न तो मां कुर्बान वञा फरमाए तो तहकीक अल्लाह कंहिं शइ जे ठाहिण जो इरादो करे चवंदो आहे थी त उहा शइ जो थी पवंदी आहे इहा कंहिंजी ताक़त आदम पैदा कई न अबो न अम्मा न अबो न अम्मा मिट्टीअ मां बोतो तैयार करे उन में रूह फूके जन्नत जे ॿारनि में पियो घुमाएसि सभिनी जो ॾाढो जो आदम अलैहिस्सलाम वरी उन जे खबीअ पासरीअ मां बीबी हवा तैयार कई समूरा जो या रब जे ज़ात जी ताक़त आदम दे हवालो से किरोने तुझा करम इंसान माते कई अकेलो हाँ वो भी बजना तो जाऊं हा विंदर वारी शइ हुजे खिलऊं ॻाल्हायूं दसियूं के दुआ कबूल कई माए भला साल तकिया ब तकिया पंज तकिया चे केड़ियूं तो गालियूं करे कलम हिल बसर हेरे मारे तकियो कलम हिल बसर आदमा
ही अख बूटे पटण तुझो कम तुझे खबीअ पासरीअ मो हवा तैयार करे लट्टा से रात पाराए ॾाढी लाल कुंवार करे तुझे अॻियों बिहान मुंहिंजो गम इहा थी रब जी ज़ात तॾहिं थो चएसि या आदम सुकुन अंत वज़ौजुकल जन्नह आदम तूं ऐं तुंहिंजी ज़ाल वञी ॿई जन्नत में रहो समूरा चयो हुन खां पुछा करण वारो कोन्हे अकुल तुंहिंजो मुंहिंजो कमु न कंदो जाथे रब जे ज़ात जी कुदरत कमु कंदी जो जेको 2 सालनि जे ॿार खां साल जे ॿार खां अब्बा मां करे ॻाल्हाए सघे थो उहो 3 ॾींहंनि जे ॿार जायल खां ॻाल्हाए त चो ॻाल्हाए सघे थो बीबी मरियम जी दामन कंहिं आज़ाद कई बच्चे जे करे दुखाया बच्चो पींघे में तो जे काल इन्नी अब्दुल्लाह कुरान गालियूं न थी अखियूं बट दगु केड़ो वतो थी हया न ईंदो थी अड़ी अम्मा सां धकंदो आए अड़ी अम्मा सां लड़दो आए हया कर छो ज़ालिम बणियो आए अड़ी अब्बे के अची ॾाड़ीअ में दुख ॾींदो आए ॾाढो ॾुखियो थीने अखियूं बट अम्मा के एडी तकलीफ़ आई आ हा बीबी मरियम के हाँ चे थी रब काॾे वञा के गणती न कर इन ॿार खां ॻाल्हाए दामन आज़ाद करे ॾींदो आए इहा जो रब जे ज़ात जी ताकत हुई बींगे में बार थो जे काल इन्नी अब्दुल्लाह छा चई चे ओ दुनिया वारो मुझे अम्मा ते कूड़ा लेवल लाइण वारो हया कयो मां इब्नुल्लाह आहियां अब्दुल्लाह आहियां मां रब जो पुट न आहियां मां रब जो बानो आहियां समूरा चो नबी अबी बाना थी लान सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर पाक ज़ात उनी अल्लाह जी जे पंहिंजे बाने खे रात जे टाइम ते मस्जिद हराम को मस्जिद अक्सा ताईं सैर करायो समूरा चो नबी अबी बाना थींदा ईसा नबी खां पींघे में केर पियो ॻाल्हाए अदा मारे त क्यों केर पियो ॻाल्हाए अल्लाह इहा कंहिंजी ताक़त हुई छा चई मां रब जो बानो हाँ मां उन जो पुट न आहियां अम्मा मुंहिंजी उन जी घरवारी न आहे मां हेॾो होॾो न आयो आहियां ॿुधो दुनिया वारो जे मां बदिराए नमूने सां चाहा त पोइ मांखे नबी न करे हा मांखे किताब बि ॾिनो अथई नबी बि बणायो अथई अल्लाह तो जे मरियम ॾे हवाल जे किरोड़े करम कयई हाँ मुंहिंजी मुंहुं जलाहे छॾियई सुभान अल्लाह त चओ अखियूं बट वञे काॾे थो अहिड़ी अम्मा सां सीनो साईंदो आहे मथां तख्ता लिकरी वञणी हया कर अम्मा केॾा बचे सां ॾुख खाईंदी आहे क़ुरान थो फरमाए वहन अलावन अमर के पेट में अञा तूं सही खे चवणी आयो आहे बच्चो अम्मा खे 2-3 महीना गुज़रिया आहिनि 3 महीना 5 महीना उॾेड़ था थियनि तकलीफ़ थी अम्मा खे अचे ॼमण जे टाइम ते मौत हयातीअ जो जहिड़ो आहे अम्मा जे मथां तभी दुख संदी आ बच्चो जड़ी जमे तो दुख विसरी था वञनि चवे थी बच्चो त वेझो आणियो त मां इन्हीअ खे ॾिसां त सयूं अम्मा जी दीद बच्चे ते पवंदी दुख लहंदा वेंदा वाह मुंहिंजी अम्मा मरियम तोखे केॾा तो ते इम्तिहान आया कि न अल्लाह तो जॾे हवाल जैसे किरोड़े कर्म कई बच्चे खां ॻाल्हाई इहा थी रब जे ज़ात जी ताक़त
हाणे छो चेस दे हवाल मरियम बियो कुछ खपई जैसे पानी पीअण कान कोने चे नहरियूं वहाए ॾिनियूं माज़ पीऊ इहा थी रब जी ज़ात फनादाहा मिन तहतिहा अल्लाह तहज़नी कद जाला रब्बुक तातक सरिया वाह कुरान तो में करंट हा चें तो पानी पीअण कान कोने नारियूं पानी जूं वहाए ॾिनियूं माज़ पीऊ भला से हे त पिया खावा छा बुखी भी आया मरियम उहो ज़मानो याद कर जॾहिं नंढड़ी बंद कमरे में अण मुंदाए ता मेवा पे खाराया इहा थी ताक़त अल्लाह जे ज़ात जी केर पियो अण मुंदाए ता मेवा खाराए इहो दी रब आयो जे ज़करिया नबी हिं जो चाबी सां तालो लाथई जेको बीबी मरियम जी ख़िदमत कंदो हो नज़र जो करे मरियम त वेठी आ पर मरियम जो घर सॼो मेवन सां भरियो पियो आहे चवेस तो हेॾे केरु आयो चाबी त मां वटि हुई आयो केरु चवेस थी बाबा माते न कावड़ज माते न कावड़ज 3 ॾींहंनि जे जाते तूं 8 ॾींहं लाथा रात जे टाइम ते मांखे बुख ते निंड न पे आई सिर्फ सजदे में रखी उन्हीअ खे सॼो तम जंहिंजो ही ऐलान आहे फज़कुरूनी अज़कुरुकुम वश्कुरूली वला तकफुरून एतरो नथो सोचे बंद कमरे में आ माई मरियम उते भी रब खे थी सॾे इहा थी तवकल जॾहिं अम्मा जी एॾी तवकल आहे त जो बच्चे जी भी रब ते तवकल आहे उन अम्मा जे बच्चे खे रब नबूअत थो अता करई इहा कंहिंजी ज़ात आहे चओ अल्लाह जो चओ जंहिंखे मथे करे त पुछा वारो कोन्हे मर्ज़ीअ जो चओ मालिक आहे कि न वाह खुदा तुझी ताकत बिना मुर्स जे मरियम खे जो बच्चो ॾिनई या कंहिंजी ताकत हुई ज़करिया नबी हैरान थियो हेॾे केरु आयो चवेस थी बाबा जे मां कंहिंजे दर ते वञा हा त मुंद वारा मेवा हुजनि हेॾे त मेवन ॾे त नज़र कर आहे हिन जी मुंद चइनि हिन जी मुंद चइनि जे पोइ माते छो थो कावड़जे मां कंहिंजे दर ते वञा हा मुंद वारा मेवा हुजनि बंदि कमरे में छत चीरे अण मुंदाए था मेवा मांखे खाराइण वारी अल्लाह जी ज़ात थी वाह माई मरियम तो ते इम्तिहान चो इम्तिहान में पास थी वई सुभान अल्लाह दॾा ध्यान चो एडी माई मरियम जी नेकी कई मारे तक कुरान में त नेकी पर सूरत जो नालो भी मरियम चो माई मरियम जे हया वजी नेकी आहे इज़ क़ालतिल मलाइकतु या मरियम इन्नल्लाह अस्तफाक वतहरक वस्तफाक अला निसाइल आलमीन जॾहिं मलाकनि चयो मरियम औरतूं त घणियूं पर रब तोखे चूंडियो आहे रब तोखे सगोरो कयो आहे रब तोखे पाक बणायो आहे हाणे जेॾी इज़त कई अथई ओॾी इबादत कजांइ हाणे मां त चवंदो आहियां जंहिं अम्मा खे इज़त पंहिंजी वधाइणी आहे उहो इबादत करे जंहिं मुंहिंजे अधे खे इज़त वधाइणी आहे उहो इबादत करे जंहिं न्याणीअ खे इज़त वधाइणी आहे कि उहा इबादत करे इबादत सां चओ मान मिलंदो आहे हा हा हिते तूं राज़ी करेसि उते उहो राज़ी करे ॾाढा चओ सुभान अल्लाह क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास क़ुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास के
तो पालनहार भी तहांजो मां, मालिक भी तहांजो मां, माबूद भी मां। हुते नंढड़िया बंद कमरे में अणमुदायता मेवा खाराई हिते पानी जूं नारियूं वहाए ॾिनई हाणे